एक नज़र मुख्तसर मकामी खबरन ते सेठारजा भरसां सरकारी अस्पताल में डॉक्टरानी जी गफलत सबब गोठ गाद शरीफ वासी अब्दुल वहीद सेहतो जी मासूम बाड़ी फोत थी वई। फोती बाड़ी जे वालिद जो चवण आहे त 4 ॾींहं अॻु हू पंहिंजी घरवारी रिहाना खे वियम अस्पताल मुंतकिल कयो, जिते डॉक्टरनि जी लापरवाही सबब संदन न्याणी फोत थी वई आहे। मामले जो नोटिस वठी इंसाफ कयो वञे। रोहिड़ी भरसां सुल्तान शाह कॉलोनी में 12 साला नींगरी सां ज्यादती कंदड़ जवाबदार मथां वालिद जी फरियाद ते केस दाख़िल कयो वियो। मोहम्मद अजीम यूसुफ सई जो चवण आहे त जवाबदार मोहम्मद अकील उर्फ लाला राजपूत संदस 12 साला मुस्कान के ट्यूशन पढ़ाइण दौरान घर में ज्यादती जो निशानो बणायो आहे। वाक़े बाद पुलिस जवाबदार के गिरफ्तार करे लॉकअप हवाले करे छॾियो। कंडियारो भरसां दरगाह मासूम शाह में अणॼातल हथियारबंदन दुकानदार शाहिद जोगी खे यरगमाल बणाए 50,000 जो सामान ऐं 20,000 रोक रक़म फुर करे फरार थी विया। वाक़े बाद मुतासिर दुकानदार एहतजाज कंदे इंसाफ जो मुतालबो कयो आहे। कंडियारो में जस्कम जे सर ते शहरनी दुकानदारन पारां छंडण मोरी पुल जी मरम्मत न थियण ख़िलाफ़ हारून कल्होड़ो, इमदाद कलेरी ऐं ॿियनि जी अॻवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त छंडण मोरी पुल जी मरम्मत न थियण करे हू केतिरनि ई ॾींहनि खां सरापा एहतजाज पिणल आहिनि, पर अफ़सोस जो को बि नोटिस वठण लाइ तयार नाहे। मामले जो नोटिस वठी पुल जी मरम्मत कराई वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। दोदापुर जे सवे ॻोठनि जी बिजली 1 महीनो गुज़रण बावजूद बहाल न थी सघी आहे। 1 महीनो अॻु तूफ़ानी हवाउनि सबब दोदापुर फीडर जा 17 पोल किरी पिया हुआ, जंहिं सबब मीरानपुर, दोदापुर, दाऊजानपुर, मोहम्मदपुर समेत सवे ॻोठ बिजली खां महरूम आहिनि। हितां जे सियासी समाजी धुरियुनि वापडा जे आला अमलदारनि खां मुतालबो कयो त फौरी तौर बिजली फरहामी खे यकीनी बणाए वधीक परेशानी खां बचायो वञे। ठुल भरसां जैकमाबाद में क़त्ल कियल सदाम लाशारी वारे मामले ते IG सिंध गुलाम नबी मेमण पारां जोड़ियल टीम मक़तूल नौजवान जे वारसनि सां मुलाक़ात करे बयान कलमबंद कया, जॾहिं त जांच टीम पारां ए सेक्शन थाणे जे वॾे मुंशी ड्यूटी ऑफिसर पुलिस एहलकारनि समेत 4 पुलिस अमलदारनि जा बयान कलमबंद करे वरिता आहिनि। काज़ी अहमद भरसां 2 ॾींहं अॻु पुरस्कार नमूने गुम थियल प्राइमरी उस्ताद अली खान ख़ासखेली जो लाश रोहिड़ी कैनाल मां हथ कयो वियो। पुलिस लाश तहवील में वठी अस्पताल मुंतकिल कयो, जितां ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो। सगियूं भरसां ॻोठ मौलादाद भागत में वाटर कोर्स कढण जी मामूली ॻाल्हि तां झेड़े दौरान नौजवान मोहम्मद नवाज़ भागत सख़्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे नाज़ुक हालत में अस्पताल दाख़िल कयो वियो। ज़ख़्मी नौजवान आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी हमलो कंदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ कयो वञे। सकटन में पाकिस्तान कॉटन रिसर्च इंस्टीट्यूट जे 43 कचर मुलाज़िमनि मुतालबनि जी मञता लाइ 38 ॾींहं बि एहतजाज जारी रखियो। एहतजाज कंदड़ नसरुल्ला चाचड़, आतिफ खानज़ादो ऐं ॿियनि वज़ीर आज़म पाकिस्तानी चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी संदन जाइज़ मुतालबा तस्लीम करे इंसाफ कयो वञे। टंडोआदम भरसां बुखार में मुब्तला 12 साला नींगर इलाज सही न थियण करे तालक अस्पताल में फोत थी वियो। एम्बुलेंस जी सहूलत न हुअण करे मासूम नींगर जो लाश चिंगची रिक्शा ज़रिए ॻोठ रवानो कयो वियो। फोती जे वारसनि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी इंसाफ कयो वञे।